सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि रिब मेहरशाह डहर की सरहद कंदकोट मेहड़ खिपरे वारे ऐं जरवार में सिंध में धारियुनि खे जाली डोमिसाइल जारी करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। गंबट जे शहर रिब मेहरशाह में धारियुनि खे जाली डोमिसाइल जारी करण ख़िलाफ़ उजण एसोसिएशन पारां सिकंदर अली उजण जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। डहरकीअ में धारियुनि खे कूड़ा डोमिसाइल जारी करण ख़िलाफ़ अवामी तहरीक पारां तुराबशर जमाल भुट्टो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सरहद में क़ौम परस्त अॻवान रशीद सिंधी शहबान महर ऐं ॿियनि जी अॻवानी में सरहद प्रेस क्लब खां मेन चौक ताईं रैली कढी वई। कंदकोट में क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंधी शागिर्द तहरीक पारां सजाद बिरोही, फिदा हुसैन मोहम्मदानी ऐं ॿियनि जी अॻवानी में धारियुनि खे डोमिसाइल जारी करण ऐं कराचीअ में एहतजाज कंदड़नि मथां पुलिस जे तशद्दुद ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। मेहड़ में स्टूडेंट पावर ऑफ मेहड़ सियासी तोड़े समाजी तंज़ीमुनि पारां हथनि में प्ले कार्ड खणी पैदल मार्च करे घंटाघर चौक वटि शाज़ेब अतार, मुज़म्मिल अब्बासी ऐं ॿियनि जी अॻवानी में धारियुनि खे जाली डोमिसाइल जारी करण ख़िलाफ़ एहतजाजी धरणो हयो वियो। खिपरे में जाली डोमिसाइल ठाहिण ख़िलाफ़ रहवासियुनि पारां चनेसर राजड़, ख़ादिम सरवरी ऐं ॿियनि जी अॻवानी में खिपरो जे शहीद चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध में धारियुनि खे कूड़ा डोमिसाइल ठाहे ॾियण ऐं सिंधी माण्हुनि जे हक़नि ते धाड़ा हणण ख़िलाफ़ वारे में जीएसएन मुहाज़ पारां गफ़ार मीरजद, राहुल चोलियाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। जरवार में सिंध में धारियुनि माण्हुनि खे डोमिसाइल ठाहे ॾियण ख़िलाफ़ शालती शागिर्द सथ पारां सिंगार गबोल, शकील महर ऐं ॿियनि जी अॻवानी में अलामती बुख हड़ताल कई वई। हुननि कराची में एहतजाज कंदड़नि मथां पुलिस जी कयल तशद्दुद ऐं गिरफ़्तारियुनि जी मज़म्मत कंदे चयो त पुरअमन एहतजाज करण हर कंहिंजो हक़ आहे। हुननि मुतालबो कयो त धारियुनि खे जारी कयल डोमिसाइल रद्द करे सिंध धड़नि सां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk